नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त लॉकडाउन दौरान चूंडियल नुमाइंदनि पारां सार न लधी वई है, पोइ त परेशान। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जे ॻोठ में नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। जीअं त मां मौजूदु आहियां पीर जे कोट दीनाशाह में लॉकडाउन दौरान हितां जो जेको ग़रीब ऐं पोरियल तबिको आहे उहो सख़्तु परेशानी में मुब्तला थी वियो आहे ऐं बेयारो मददगार बणियल आहे। असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि खे छा चवणु आहे। मसलो आहे कल्ह दरगाह शरीफ़ राशन मिलियो आहे पाड़े में, राशन उन्हनि माण्हुनि खे मिलियो आहे सरंदी वारनि खे। दरगाह शरीफ़ त इहो अपील आहे त घर घर ॾिसी ग़रीबनि खे राशन मिले ई कप नथो। साफ़ सफ़ा लॻिया अथव, नाला लिखिया अथव? नाला बि लिखी आहिनि त बि न मिलियो आहे। हाणे तव्हां वसारे में कहिड़ी अपील कयो? मिड़ाई भाई उतां उतां वठी कोई सलाम कयो। ऐसा प्रोग्राम पैसा ही न मिला, कल सौदो ही मिलियो आहे, छो छाजे करे? अच्छा, तव्हां नाला माला लिखिया अथव? हाँ लिखिया अथऊं, मैसेज भेजी असांखे ऐसा पैसा नथा ॾियनि, छो नथा ॾियनि? तव्हां कंहिंखे चयो आहे हितां जी इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदनि? हा चयो आहे कि जेके खणनि था ॾियनि मशीनियूं, चवंदा तव्हांजा आया ई न आहिनि। हाणे हुकूमत खां कहिड़ी अपील कयो था? छा असां अपील आहे कि मज़दूर असांजे घर बंदि लॻाए वेठा आहियूं, किराए जी जायूं आहिनि, किरायो काॾां हाणे ॾियूं पेटूं काॾां खाऊं, ज़ाहिर त असांखे त ॾियणो आहे। हाणे असांखे ऐसा प्रोग्राम पैसा त मिलनि, मैसेज भेजी आहे असांखे पैसा ई न मिलिया आहिनि। कुझु बि असांखे न मिलियो आहे, ग़रीब वेठा आहियूं, ॿार बच्चा वीचारा मज़दूरी को सां वेठा आहिनि, ग़रीब आहियूं, जाइ असांजी किराए ते आहे। काॾा को लिखी आहे न आइडिया था चौथा मां असांखे कुझु बि न मिलियो। अच्छा, तो नाला बाला लिखिया अथव? हाँ नाला लिखिया त मिलियो कुझु बि अॼु ॾींहं ताईं न पैसा न सामान कुझु बि। बसि मज़दूरी कंदा आहिनि, रोज़ी बि बंदि आहे, वेठो आहे पटुआ बेवा या मुड़ुस बि कोन्हे, जाइ बि कराइबी आहे, कुझु बि कोन्हे। 8 ॿार न नंग भाती बुख ते वेठा, कुझु बि न पैसा मिलनि, ॿार नंढड़ा 8 ॿार बुख ते वेठा, कुझु बि कोन्हे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।